आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओॾियाई मंगा। सभिनी ॾिसंदड़नि पिरी प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तो, हमेशह जीअं कंहिं न कंहिं सुठे फ़नकार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं। अॼु असीं लाड़काणे जे तमामु सुठे गवीए मोहतरम सैयद सतार शाह साहब सां गॾु मौजूदु आहियूं। साईं जन राग जी दुनिया में काफ़ी कुझु ॼाणींदा आहिनि ऐं जॾहिं बि कंहिं कलाम खे ॻाईंदा आहिनि त उनखे सोचे सम्झी राग जी शिकिल बढ़ाए ऐं उनखे सुहिणे अंदाज़ में पेश कंदा आहिनि। साईं सां गुफ़्तगू शुरूआति करण खां अॻु में आऊं तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुमि त जिन बि दोस्तनि असांजो चैनल हींअर जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। अचो त असां पंहिंजे महिमान फ़नकार मोहतरम सैयद सतार शाह साहब सां गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। साईं अस्सलाम वालेकुम या अली मदद। साईं वालेकुम सलाम मौला अली मदद। साईं कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? चङा भला? अख़्तर हुसैन धामरा साहब, वॾी महिरबानी अवां जी कुर्ब अवां जा अलाह जो शुक्र ऐं रहम करम आहे साईं, जो तव्हांजी वॾी महिरबानी आहे जो तव्हां जेको आहे सो 5 टाइम वेब चैनल हिते असांखां इंटरव्यू थो वठे पियो ऐं उन्हनि जी वॾी महिरबानी आहे। उहा असां लफ़्ज़ न आहिनि जो उन लाइ ॻाल्हायूं, पर अवां असांखे यादि कयो आहे, अवां जी वॾी महिरबानी। असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाईंदा त तव्हां मौसीक़ी जी शुरूआति कॾहिं कई ऐं तव्हांजो मौसीक़ी में उस्ताद केरु रहियो आहे? साईं, मौसीक़ी जी शुरूआति जेका आहे उहा मुंहिंजो जेको उस्तादु हुयो, उस्ताद अब्दुल अज़ीम शेख साहब हुयो साईं। ऐं जेका मौसीक़ी जी शुरूआति कई आहे मां साईं अब्दुल अज़ीम शेख साहब खां गानो ॿुधायो, उहो हुयो सन साईं 1980। ऐं मुंहिंजो जीअं उस्तादु हुयो, मुंहिंजो उस्तादु अब्दुल अज़ीम शेख साहब जन हुया ऐं 1980 में मां साईं जन खां गानो ॿुधायो। जी साईं, असांजे नाज़रीन खे हींअर अवां कंहिंजो कलाम पिया ॿुधायो? साईं, मां उहा काफ़ी कंपोज़िशनूं कयूं आहिनि, पर महिराण धामरा साहब जो गीत पिया ॿुधायूं, उहो अव्हां खे पसंदि ईंदो इंशाअल्लाह ताला। साईं महिराण साहब जी शाइरी आहे ऐं मुंहिंजे नज़र में पहिरियों दफ़ो इहा शाइरी गुज़री आहे ऐं कंपोज़िशन मां कई आहे, इहा अव्हां खे ॿुधायूं पिया, अव्हां खे पसंदि ईंदी। विसरी वैया ईअं ज़िंदगीअ मां निकिरी वैया, ईअं ज़िंदगीअ मां निकिरी वैया। असांजे अंगण ते कॾहिं कोन ईंदी, असांजे अंगण ते कॾहिं कोन ईंदी, असांजे अंगण ते कॾहिं कोन ईंदी, असांजे अंगण ते कॾहिं कोन ईंदी। इहा कुंज प्यारी जाउडरी वैया, इहा कुंज प्यारी जाउडरी वैया। जियां ॻाल्हि कंहिंखां विसरी वैया, जियां ॻाल्हि कंहिंखां जा विसरी वैया, ईअं ज़िंदगीअ मां
वो निकिरी वैया ईअं ज़िंदगीअ मां वो निकिरी वैया वो निकिरी वैया वो निकिरी वैया। जी नाज़रीन, असीं पंहिंजे तमामु सुरीले रागी मोहतरम सैयद सत्तार शाह साहब सां गॾु मौजूदु आहियूं ऐं साईं खां पुछंदासीं त उन्हनि पंहिंजो पहिरियों कलाम रेडियो ते कॾहिं ॻायो ऐं उहो कहिड़ो साल हुयो? साईं मां रेडियो ते जेको ॻायो 2008 में ॻायो। 2008 में मां जेको पंहिंजी कंपोज़िशन जेका ॻाई उहा आयो मोटी बहार आहे बसि तुंहिंजो इंतज़ारु आहे, इन जो शाइर हुयो कामिल इमदाद जतोई। ऐं ॿियो जेको मां कलाम ॻायो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ जो कलाम हुयो परचन शाल पवार, मां इहो ॻायो रेडियो ते 2008 में साईं। जी राज़ी, अचो त असां पंहिंजे सुरीले रागी मोहतरम सैयद सत्तार शाह साहब खां हिकु अञा बि सुठो गीत ॿुधूं था। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल